नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करी मेड़ मां रिपोर्ट उबैदुल्ला कमरानी जी रिपोर्ट मूजिब त असगरिया पाकिस्तान पारां WFAID जे सहकार सां 20 जून जी इज्तिमाही शादीअ जो अज़ीम ऐं शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। असगरिया पाकिस्तान WFAID जे सहकार सां 20 जून जी इज्तिमाही शादीअ जो अज़ीम ऐं शानदार प्रोग्राम मेड़ में मुनक़िद कयो वियो, जंहिं में मुक़ामी माण्हुनि ऐं तंज़ीम जे अॻुवाननि वॾी तादाद में शिरकत कई। तफ़सीली रिपोर्ट मूजिब त इज्तिमाही शादी जी तक़रीब में असगरिया पाकिस्तान जे इंतज़ामिया हेठि WFAID जी सहकार सां तरतीब ॾिनी वई, जंहिं जो मक़सदु मुआशिरे में ख़ुशी ऐं इत्तेहाद जो पैगाम पहुचाइणो हो। तक़रीब दौरान घोटनि खे गुलनि जा ऐं नोटनि जा हार पाराया विया ऐं न्यारनि खे रवाज ॾाज ॾिनो वियो। तक़रीब दौरान शिरकत कंदड़ अॻुवाननि तोड़े मुक़ामी मोज़ज़ माण्हुनि शिरकत कई, ख़ुश आमदीद करार ॾिनो ऐं इज्तिमाही शादी मंसूबे खे समाज में मिसबत क़दम करार ॾिनो। शिरकत कंदड़ चयो त अहिड़नि प्रोग्राम समाज अहम हंगाम खे फ़रोग़ ॾियनि था। तक़रीब दौरान आख़िर में सभिनी महिमाननि ऐं नवां कुंवारनि घोटनि खे शादाब ज़िंदगी लाइ नेक तमन्नियूं पेश कयूं ऐं आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई।